अस्सलाम वालेकुम दोस्तों, पाण ustaद बखखारी ഡിਗरी ڪاليج दादू में कोशिश ये है तो जेके मेवन वारा फ्रूट हुजन उहे जेको आहे सो रखूं। ही तूत जा वण आहिनि जेके प्रोफेसर यामीन खान जमाली साहब असांखे डोनेट कया आहिनि, उहे असां वञूं पिया रखण। साईं हाणे हिन में मिटी आस्ते आस्ते करे पासनि खां विझंदा वञोसि। हेरे निहारियो सर, ज़बरदस्त। अवां जी जेको आहे महिनत रंग लाईंदी। इंशाल्लाह तूत गॾिजी खाईंदासीं इंशाल्लाह। वेरी गुड। हाँ सर ठीक है, बिस्मिल्लाह, ज़बरदस्त। ओके सर।